नाज़िम दादू में नाले वारे शाइर बुज़ुर्ग अहमद मुजतबा गालिब जी 13वीं वरसी मल्हाई वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। दादू शहर मशहूर बुजुर्ग ओलिया जो शाइर भाई मशहूर अहमद मुजतबा गालिब उनकी 13वीं वरसी है दादू के बरसा गोठ मलकानी शरीफ में मल्हाई वेंदी। अचो उन पंहिंजा खानदान जा माण्हू उन्हनि खां या शहरनि खां पुछा कयूं या उन जा मुरीद आहिनि उहे छा था चवनि। त साईं अहमद मुजतबा गालिब साईं पंहिंजी इब्तिदाई जेको ज़िंदगी आहे शुरूआत उहा पंहिंजे ॻोठ मलकानी खां तालीम हासिलु कई ऐं पंहिंजे वालिद ग्रामी खां दीनी तालीम हासिलु कयूं। अरबी फ़ारसी जा जेको सो मुस्तनिद आलिम बनिया ऐं अल्हम्दुलिल्लाह साईं जिन जेको आहे सो सिंधी उर्दू अरबी फ़ारसी चइनी ॿोलियुनि में जेको आहे सो साईं जिन पंहिंजूं जेको तसनीफ़ात छॾियूं आहिनि, किताब लिखिया जंहिंमें कुझु शाइरी जे मौज़ू ते आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ॿिया नसर में जेके साईं जिन जेके लिखियो सो पंहिंजे बुज़ुर्गनि खां वठी जेको साईं जिन खे विरसे में मिलियो हुयो दीनी इल्मु, उन दीनी इल्म जे जेको आहे सो हिसाब सां साईं जिन फ़तवाऊं लिखियूं। सुभान अल्लाह, साईं जहिड़ी शख़्सियत असां ॿी पंहिंजे ज़िंदगी में न ॾिठी आहे। तमामु हर कंहिं सां तमामु सुठे नमूने सां प्यार मुहबत सां ऐं एॾो पंजाइप जो अहसासु थींदो हुयो जो असांखे एतिरो वालिदीन शायदि मुहबत न ॾेई सघनि जेतिरे असांखे पंहिंजे मुर्शिदनि करीमनि ऐं असांखे छा तक़रीबन हर पंहिंजे मुरीद सां ईअं मुहबत सां पेश